बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। एक नई वीडियो सां गॾु अवां जो पंहिंजो मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़ो अवां जे ख़िदमतुनि में हाज़िर आहे। नाज़रीन, अॼोकी हिन वीडियो में असीं हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा शराब नोशी मुतल्लिक़ फ़ैसला पेश कंदासीं। उमेद आहे त तव्हां हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदो जीअं अवां जो ईमान ताज़ो थिए ऐं अवां जी ॼाण में इज़ाफ़ो पिणु थिए। गॾोगॾु हिन वीडियो खे पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि ज़रूरु कजो। नाज़रीन, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेको शख़्स शराब वापराए उन्हीअ खे ताज़ियानो ॾियो। जेकॾहिं उहो बाज़ न अचे ऐं 4 दफ़ा शराब वापराए त पोइ उन्हीअ जो सिर धड़ खां अलॻि करियो। तंहिंखां पोइ हिकु शख़्स खे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में आंदो वियो। उन्हीअ चोथों दफ़ो शराब पीतो हो। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुकुम ॾिनो त शराबीअ खे ताज़ियाना मारिया वञनि। नाज़रीन, नईमान खे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में अहिड़ी हालत में आंदो वियो जॾहिं त ही शराब जे नशे में मस्त हो। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जलाली अची वई ऐं हाज़रीन खे हुकुम फरमायाऊं त इन्हीअ शख़्स खे खूब मारियो ऐं कुटियो। त पोइ मौजूद माण्हुनि उन्हीअ खे मारणु कुटणु शुरू कयो। हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु जो बयान आहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं उन्हीअ खे मारण जो हुकुम सादिर फरमायो त पोइ शराबीअ खे खजीअ जे छड़ियुनि ऐं जूतनि सां मारियो वियो। हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में हिकु अहिड़े शख़्स खे आंदो वियो जंहिं शराब पीतो हो। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असहाबनि खे हुकुम फरमायो त हिन जे मथां हद जारी करियो। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इहो इरशाद ॿुधी कंहिं असहाबीअ उन खे हथनि सां मारियो, कंहिं जूतनि सां ऐं कंहिं कपिड़ो इस्तेमालु कयो। हिकु शख़्स जंहिंजो नालो अब्दुल्लाह हो, माण्हू उन्हीअ खे हमार जे लक़ब सां सॾींदा हुआ। हीउ तंज़ो मज़ाह में बि मशहूर हो। हिकु ॾींहुं उन खे शराब जे नशे में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में आंदो वियो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हीअ जे मथां हद जारी कई। तंहिंखां पोइ उन्हीअ जे मथां कोड़ा मारिया विया। मौजूद शख़्सियतुनि मंझां हिकु शख़्स उन्हीअ शराबीअ ते लानत ऐं फिटकार हईं। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लानत हणण खां खेसि मनव फरमाई। हिकु शख़्स यमन खां आयो ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दरबार में अची अर्ज़ कयईं त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां यमन में जूअर मंझां हिकु क़िस्म जो शराब तयारु कंदा आहियूं ऐं उन्हीअ खे वापराईंदा आहियूं। उन्हीअ मुतलिक़ तव्हांजो कहिड़ो हुकुम आहे? इहो ॿुधी पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त छा उन्हीअ शराब में नशो आहे? यमनी जवाब ॾिनो त हाओ या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहो ॿुधी रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त ॿुधो, अल्लाह ताला जो हुकुम आहे त जेको नशे वारो शरबत इस्तेमालु करे थो उन्हीअ खे तय्यतुल जनाल पियारियो वञे। असहाबन सगोरन अर्ज़ कयो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तय्यतुल जनाल कहिड़ी शइ जो नालो आहे? रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त इहो दोज़खियुनि जो पघर ऐं उन्हनि जे ज़ख़्मनि जी बूइ आहे। वेलम हुमेरी बयान करे थो त असीं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में हाज़िर थियासीं ऐं अर्ज़ कयोसीं त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां सख़्त मेहनत, तकलीफ़ ऐं मुशक़त जो कमु करियूं था। इन्हीअ करे असां शराब पीअण लाइ मजबूर आहियूं। तां त असां सर्दीअ खां बि महफ़ूज़ रहूं ऐं पंहिंजी तंदुरुस्ती ऐं तवानाई बि बहाल रखूं। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त छा उहो शरबत नशे आवर आहे? मूं खे अर्ज़ कयो त हाओ साईं। इहो ॿुधी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त उन्हीअ खे बिल्कुलु तर्क करे छॾियो। मूं खे अर्ज़ कयो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असांजा माण्हू इन्हीअ शराब खे कीअं तर्क कंदा? इहो ॿुधी रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेकॾहिं तुंहिंजा माण्हू इन्हीअ खे तर्क न कंदा त पोइ उन्हनि जे ख़िलाफ़ जंग जो ऐलान कर। हज़रत मूसा अशमोई रज़ियल्लाहु ताला अन्हु बयान थो करे त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मूंखे यमन ॾांहुं गवर्नर करे मोकिलियो। मूंखे अर्ज़ कयो त यमन में 2 क़िस्मनि जो मशरूब इस्तेमालु कयो वञे थो। मुंहिंजे लाइ कहिड़ो हुकुम आहे त कहिड़ो मशरूब इस्तेमालु करियां? इहो ॿुधी रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त उन्हीअ मशरूबात में नशो त कोन्हे? मूंखे अर्ज़ कयो त हाओ, उन्हनि में नशो आहे। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त उहे मशरूबात कहिड़े शयुनि मंझां बनाया वञनि था? मूंखे अर्ज़ कयो त हिकु माखीअ मंझां ऐं ॿियो जवन
उन्हनि जे खाधे मंझां। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन फरमायो त जेकॾहिं उन्हनि में नशो आहे त पोइ उन्हनि खे कॾहिं बि इस्तेमालु न कर, छाकाणि त नशे वारियुनि शयुनि खे हराम करार ॾिनो वियो आहे। दोस्तों, ही हुआ हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जा शराब नोशी मुतल्लिक़ कुछ फ़ैसला जेके अवां जी ख़िदमत में पेश कयासीं। ईंदड़ वीडियो में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जा कुछ वधीक फ़ैसला अवां जे ख़िदमत में पेश कया वेंदा। हिन वीडियो खे हिकु दफ़ो दुरूदो सलाम पढ़ी शेयर ज़रूर कजो। जेतिरा बि माण्हू हिन खे दुरूदो सलाम पढ़ंदा ऐं शेयर कंदा वेंदा त उन सवाब में अवां बि भाङे भाईवार हूंदो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान कादिर बख़्श कल्होड़े खे ॾियो मोकल। अल्लाह वाही।